ताई हारे असी सिंधी माण्हू ऐं हिन में शिकस्तूं ॾिनियूं आहिनि ठीक बाक़ियो आहे पर उन जो फ़र्क़ु इहो हो अॼु असीं जे मंज़िल ते आहियूं उन जो फ़र्क़ु इहो हो त हुननि वटि न का तंज़ीम हुई न अॻवाणी हुई न को नज़रियो हो त हुननि वटि न का तंज़ीम हुई न अॻवाणी हुई न को नज़रियो हो न का पॉलिसी हुई हुन त रुॻो तंग तहाँ स्टेज बैठल अवामी तहरीक या दोस्त खानी तहरीक साफ़ी बिरादरी जे सिंध जे तहरीक ये जेको प्रोग्राम रखियो आहे ऐं अॼु असां हिते वेठा आहियूं ऐं इहो हारियुनि जूं जेकी जदोजहदूं आहिनि ऐं उन्हनि हूंदा जेके ॾुख हूंदा उहे माण्हू घटि थींदा पाण सॼी सिंध जो ॾुख खणी सॼी सिंध जे अंदरि हलूं था इहो अवामी तहरीक हिकिड़ो ज़रई मुल्क आहे ऐं उनजी ज़राअत तबाह पई थिए उनजे लाइ सॼी सिंध जे अंदरि पंहिंजो हिन क़िस्म जो कॉन्फ्रेंस उनजे लाइ था करियूं त माण्हू छा था चवनि माण्हुनि जा छा ख़्याल आहिनि त असांजी ज़राअत जा कहिड़ा जदोजहद कयूं पाण जो सॼो जेको मुआशत जो दारोमदार आहे उहो ज़राअत ते आहे ॿियो को पाण वटि कारखाना कोन्हे ॿिया के वसीला कोन्हनि जंहिंमां पंहिंजो गुज़र सफ़र थिए हाणे मिसाल तव्हां मां को चवे त आउं मास्तर आहियां को चवे त आउं शागिर्द आहियां आउं न को ॿनी सां मुंहिंजो वास्तो न को मुंहिंजे लाइ ॿनी जो एकड़ पर आउं जदोजहद करियां पियो कालाबाग डैम जे लाइ जॾहिं पाण जदोजहद कई हुई तॾहिं माण्हुनि चयो पिए त तव्हां वटि त ॿनी जो एकड़ बि कोन्हे तव्हां हिन डैम जे लाइ छो पिया जदोजहद करियूं असां चयो त असां सॼी सिंध जा अॻुवान आहियूं ऐं सॼी सिंध असांजी आहे उन जे लाइ जदोजहद करणु असांजो फ़र्ज़ु थिए थो हिते पाण वटि ॿ सिस्टम आहिनि शहर जा माण्हू हिननि सॼनि मसइलनि खां परे आहिनि कंहिं सवेरे ॻाल्हि पई कई त हिते जा जेके वापारी आहिनि उन्हनि खे त पेट्रोल जी क़ीमत वधाइण सां उन्हनि जा मुनाफ़ा वधी विया आहिनि हलो भला उहो आर्धी मुनाफ़ो आहे पर सुबुह जो जॾहिं सिंध जो पाणी न हूंदो सिंध जूं ज़मीनूं न हूंदियूं त पोइ ही दुकान हलंदा छा सुता पिया हुता ही चंद माण्हू आउं सम्झां थो त ही जेको नौकोट जो जेको एरियो आहे इन ते अॼु हज़ारे माण्हू गॾु थियण हुजनि पर असां अञा ताईं निंड में सुता पिया आहियूं असांखे जगाइण जी कोशिश अवामी तहरीक जा दोस्त रोज़ानी बुनियादनि ते हफ़्ते जे बुनियादनि ते महीननि ते तरी कंदा रहनि था पर असांजी आवाम जेका असां अञा सुती पई आहे असां सां छा थी रहियो आहे उनजी उन्हनि खे का बि परवाह कोन्हे हाणे अचूं था ज़राअत ते जेको अॼु सेमिनार आहे दोस्तो ज़राअत असांजो जेको ही माण्हू अञा ज़िंदा रहे पियो इन जो सबब इहो ई आहे त असां हिकिड़े ज़रई मुल्क में रहूं था असांजे ज़राअत अञा ताईं महांगाई सांगाई ॾुखनि सुखनि पाणी जी सोक ॿोॾ खे मोह ॾेई जेकी कुझु वीचारो हारी मज़दूर करे पियो करोड़ आवाम जी कुर्बानी न ॾियो आप तो कहते हो कि IMF कहती है कि इन गरीब जो है तेल की कीमतें कम न करो टैक्स लगा दो ये करो वो करो ओ भाई ये 26 करोड़ आवाम है उनके लिए आपका दो अल्फाज तो सुनाओ कि उनके लिए क्या पॉलिसी है अवामी तारीख हारी तारीख या दोस्तों आवाज़गार दोस्तों अस्सलाम वालेकुम अॼु नवकोट प्रेस क्लब में जेका अवामी तारीख़ पारां जेका कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई आहे सचमुच त असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे त प्रेस क्लब खे जेको आहे हिकिड़ो पंडाल ठाहे हिते जे आवाम जा ग़रीब माण्हुनि जा मसइला ॿुधण जे लाइ जेका कॉन्फ्रेंस कोठाई आहे असां अवामी तारीख़ खे जस ॾियूं था जे इहा कॉन्फ्रेंस कोठाए ही क्रेडिट नवकोट प्रेस क्लब हवाले कयो आहे नवकोट प्रेस क्लब सदाईं ग़रीब मज़लूम माण्हुनि जो आवाज़ बणियो आहे ऐं हिते जा जेके मिसकीन माण्हू आहे उन जो भरजलो चाहे आबादगार हुजनि चाहे हारी हुजनि चाहे अवामी तारीख़ जा मसइला हुजनि सभिनी मसइलनि जे लाइ नवकोट प्रेस क्लब जेको किरदारु अदा कयो आहे उहो जेको आहे सो सभिनी दोस्तनि जे साम्हूं आहे असां हर ॾुखे वक़्त में अवामी तारीख़ सां गॾु हूंदा आहियूं आबादगार हारियुनि सां गॾु हूंदा आहियूं धरना हुजनि एहतजाज हुजनि ऐं कहिड़ा बि मसइला हुजनि लेकिन नवकोट प्रेस क्लब सभिनी मसइलनि जे लाइ सभिनी दोस्तनि सां गॾु हूंदो आहे ऐं अॼु जेका कॉन्फ्रेंस थी आहे
जेका हुक्मरान जी ग़लति पॉलिसियूं उन ते त असांजो ही जेको मुल्क ज़राइत जो मुल्क आहे, असांजो 75 जेको सैकड़ो जो टैक्स ज़राइत जो टैक्स उन ते ही हुकूमत पलिजे थी। पर अफ़सोस आहे ज़राइत खे हिन हुक्मराननि हथ वठी तबाह कयो आहे। तेल जा अघु ॾिसो, हाणे खेड़ियूं जेके आबादगारनि जो हिन वक़्तु जेको कणकुनि जो हले पियो, थ्रेशरनि जो 550 रुपया लीटर तेल आहे। हाणे आबादगार ते वीचारो उनजी कणिक 20 खां 22 मण थिए थी। हाणे हू 550 जे हिसाब सां छा थ्रेशर वारे खे ॾे, छा पाण खे, छा हू पंहिंजो अॻिते लाइ गुज़ारो करे। सो हिन हुकूमत खे घुरिजे त बिल्कुलु घटि अघु जेके आहिनि घटि कया वञनि ऐं आबादगारनि ते सहूलियतूं फराहम कयूं वञनि। सभिनी दोस्तनि जी महिरबानी। गले लगाए घेरन के, गले लगाए घेरन के जेकी चवणो अथई सो चओ। सुञाती न सिंध के रुगो करी पियो रहो। अंधे अॻियां आरसी दागी तोड़े तओ। भूरा तोखे भव कॾहिं न थियो तारीख़ में। हारी अॼु आबादगार हारी कॉन्फ्रेंस जेका नई कोट में रखी वई आहे ऐं नई कोट जा साथी अयाज़ खोसो ऐं ॿिया हिते जा जेके रहवासी आहिनि ऐं साथी, इन सभिनी खे असीं भलेकार चऊं था, छो ही सभिनी माण्हुनि जी ज़िम्मेवारी आहे। ही असांजी धरती तो इहा सिचुएशन आई जो सभिनी खे अची फिरजी लॻी, हाणे त मरी वियासीं। तो उहे ई दोस्त छॾण वारा अची अवामी तहरीक सां लॻा गॾु। तो इहा अवामी तहरीक, इहा सुञाणी तहरीक, असांजी भेनरूं अवामी तहरीक जो तो हितां न छो नांग मार्च हैदराबाद रेलवे ट्रैक बंद हुजे ऐं 70 ॾींहं जेल भरियो तहरीक बदियूं छो न उते वेठल हुजनि। बहरहाल मूंखे इहा ख़बर आहे। पोइ हितां 3 मार्च इस्लामाबाद जंहिंमें असां सां सहकार अवामी तहरीक जो हो, जेको असां 83 ॾींहं वेठा रहियासीं। तो 83 ॾींहं इस्लामाबाद में असांजो को धणी न थियो, पर असांजी मालिकी केरु कई? असांजी मालिकी कई रसूल बख्श फली जे अवामी तहरीक कई। जय इफ्तार चौधरी के चलो, चौधरी साहब हमने आपके लिए कितने लॉन्ग मार्च किए। जब आपको निकाला गया था, क्या ये जो बदीन के लोग सिंध आबादगार वाले जो बैठे हैं, जो बार बार यही पुकारते हैं सुप्रीम कोर्ट नोटिस लो, सुप्रीम कोर्ट इंसाफ करो, क्या ये आपको नजर नहीं आते? क्या ये सिंध के लोग हैं? ऐसे आप ये सुन नहीं लेते।